ओम शांति। अजय जी मिले तारीख़ है 29 सितंबर 2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार तव्हां हिते पढ़ाई पढ़ण लाइ आया आहियो। तव्हांजी अख बंदि, तव्हांखे अख बंदि करण जी दरकार न आहे। पढ़ाई अख खोले करे पढ़बी आहे। प्रश्न: भक्ति मार्ग में कहिड़ी आदत भक्तनि में हूंदी आहे जो हाणे तव्हां ॿारनि में न हुजणी खपे? भक्ति मार्ग में कंहिं बि देवी देवताउनि जी मूर्ति जे अॻियां वञी करे कुझु न कुझु मांगदा रहंदा आहिनि। उन्हनि खे मांगण जी ई आदत हूंदी आहे। लक्ष्मी नारायण जे अॻियां, लक्ष्मी जे अॻियां वेंदा त धन मांगदा, लेकिन मिलंदो कुझु न आहे। हाणे तव्हां ॿारनि में इहा आदत न हुजणी खपे। तव्हां त बाप खां वरसे जा अधिकारी ॿार आहियो। तव्हां सच्चा विचित्र बाप खे ॾिसंदा रहो। इन में ई तव्हांजी सच्ची कमाई आहे। सच्चे विचित्र बाप खे ॾिसंदा रहो। इन में ई तव्हांजी सच्ची कमाई आहे। ओम शांति। रूहानी बाप वेही रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि हीअ पाठशाला आहे, परंतु हिते कोई चित्र अर्थात देहधारी खे न ॾिसणो आहे। हिते ॾिसंदे बि बुद्धि हुन तरफ़ वञणी खपे। कन में आवाज़ ईंदे हुए बि बुद्धि हुन तरफ़ हुजणी खपे। कम जी हूंदी त आपे ई ॿुधंदासीं। बाक़ी अहिड़ा असांजी स्थूल कर्मेंद्रियों सूक्ष्म कर्मेंद्रियों असांजे ऑर्डर में हुजणी खपनि। बाबा चवंदा आहिनि हिते ॾिसंदे बि बुद्धि हुन तरफ़ वञणी खपे। जंहिंखे कोई चित्र न आहे, जंहिंजो कोई शारीरिक चित्र न आहे। स्कूल में ॿारनि जो अटेंशन हमेशह टीचर ते रहंदो आहे। छो जो उहो पढ़ाईंदा आहिनि त ज़रूरु हुनजो ॿुधणो आहे न, पोइ रिस्पॉन्ड करिणो आहे। टीचर प्रश्न पुछंदा त इशारो कंदा, मां ॿुधाईंदमि। हिते त इहा विचित्र स्कूल आहे। छो जी हिते पढ़ाई बि विचित्र त पढ़ाइण वारो बि विचित्र त पढ़ण वारा बि ख़ुदि खे आत्मा सम्झंदा आहिनि, जंहिंखे कोई चित्र न आहे। हिते विचित्र पढ़ाई आहे जंहिंजो कोई चित्र न आहे। ॾिसो स स्वर्ग बि पढ़ूं था, स्वर्ग जे बारे में बि, लेकिन ओड़ा चित्र त आहिनि न, भले ठाहींदा आहियूं, लेकिन ओड़ा त न हूंदा न। त पढ़ाई में अखि खोले करे वेहणो खपे। स्कूल में टीचर जे साम्हूं कॾहिं अखि बंदि करे वेंदा आहियूं छा? भक्ति मार्ग में हिरियल आहियूं। अखि बंदि करे माला जपण आदि। साधू माण्हू बि अखि बंदि करे वेहींदा आहिनि। उहो त स्त्री खे ॾिसंदा बि न आहिनि कि किथे मन चलायमान न थी वञे। परंतु अॼुकल्ह ज़मानो तमो प्रधान आहे। बाप तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। हिते तव्हां भले ॾिसंदा आहियो शरीर खे, परंतु बुद्धि हुन विचित्र खे यादि करण में रहंदी आहे। हिते भले असां ॾिसंदा आहियूं शरीर खे, परंतु असांजी बुद्धि हुन विचित्र खे यादि करण में रहंदी आहे। अहिड़ो कोई साधु संत न हूंदो जो शरीर खे ॾिसंदे यादि हुन विचित्र खे करे, है न। हिते बाप तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, भले तव्हां ॾिसंदे हुए शरीर खे ॾिसंदा आहियो, परंतु बुद्धि बाबा खे यादि कंदे हुए, ब्रह्मा बाबा खे ॾिसंदे हुए बि बुद्धि हुन विचित्र खे यादि करण में रहंदी आहे। अहिड़ो कोई साधु संत न हूंदो जो शरीर खे ॾिसंदे यादि हुन विचित्र खे करे। तव्हां ॼाणंदा आहियो हिन रत में उहो बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि, चईंदी त सभु कुझु आत्मा ई आहे, शरीर त कुझु बि न कंदो आहे न। आत्मा ॿुधंदी आहे, रूहानी ज्ञान व जिस्मानी ज्ञान ॿुधंदी ॿुधाईंदी आत्मा ई आहे। आत्मा जिस्मानी टीचर ठहींदी आहे न। शरीर द्वारा जिस्मानी पढ़ाई पढ़ंदा आहिनि, उहो बि आत्मा ई पढ़ंदी आहे। संस्कार सुठा बुरा आत्मा में ई आहिनि। शरीर त राख थी वेंदो आहे न। इहे बि कोई मनुष्य न ॼाणंदा आहिनि। उन्हनि खे देह अभिमान चईंदा आहिनि। उन्हनि खे देह अभिमान रहंदो आहे कि मां फलानो आहियां, मां प्राइम मिनिस्टर आहियां। ईअं न चईंदा कि असां आत्मा इहो प्राइम मिनिस्टर जो शरीर वरितो आहे, अर्थात हिन शरीर द्वारा मां इहा ऑक्यूपेशन करां थी।
ये बि तव्हां सम्झंदा आहियो छो जी प्राइम मिनिस्टर जो टाइटल त हुन शरीर जे नाम खे मिलंदो आहे न, फलानो प्राइम मिनिस्टर आहे, फलानी आत्मा शरीर छॾे छॾियईं त फलानो प्राइम मिनिस्टर मरी वियो, मतिलबु हुनजो शरीर ते ई उहो नाम पईंदो आहे। त आत्मा इहे प्राइम मिनिस्टर जो शरीर वरितईं, अर्थात आत्मा हिन शरीर द्वारा उहा प्राइम मिनिस्टर जो कमु थी करे। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो सभु कुझु आत्मा ई कंदी आहे, आत्मा अविनाशी आहे। शरीर सिर्फ़ु हिते पाठ वॼाइण लाइ मिलंदो आहे, हिन में अगरि आत्मा न हूंदी त शरीर कुझु करे न सघे। आत्मा शरीर खां निकिरी वेंदी आहे त जीअं हिकु लोथ पियो हूंदो आहे, आत्मा शरीर खां निकिरी वेंदी त जीअं हिकु लोथ मतिलबु डेड बॉडी मुर्दो पियो हूंदो आहे। आत्मा खे हिन अखियुनि सां असां ॾिसी न सघंदा आहियूं न, उहो त सूक्ष्म आहे। त बाप चईंदा आहिनि बुद्धि में बाप खे यादि करो। तव्हांखे बि बुद्धि में आहे, असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि इन्हनि द्वारा। इहे बि सूक्ष्म सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। कई त सुठी रीति सम्झंदा आहिनि, कई त जरा बि सम्झंदा ई न आहिनि, सम्झंदा ई जरा बि न सम्झंदा आहिनि। आहे बि सिर्फ़ु इहे ई ॻाल्हि कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा आहे, ॿियो कुझु थोरी आहे। अलफ माना भॻवानु माना बाबा, सिर्फ़ु भॻवानु व ईश्वर चइण सां बाप जो संबंध न रहंदो आहे। हिन समय सभु पत्थर बुद्धि थी विया आहिनि, छो जी रचयिता बाप ऐं हुनजी रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणंदा आहिनि। इहा वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी रहंदी आहे। हाणे संगम युग आहे, इहे कंहिंखे बि पतो न आहे। तव्हां सम्झंदा आहियो अॻियां असां बि न ॼाणंदा हुआसीं। बाबा हाणे तव्हांखे इहा ज्ञान सां श्रृंगारंदा आहिनि, पोइ हितां खां ॿाहिरि वेंदा आहियो त माया धूल में लथेड़े ज्ञान श्रृंगार बिगाड़े छॾंदी आहे। बाबा हाणे असांखे हिते ज्ञान श्रृंगार कंदा आहिनि, श्रृंगारंदा आहिनि, परंतु हितां खां ॿाहिरि वेंदा आहियो त माया धूल में लथेड़ ज्ञान श्रृंगार बिगाड़े ॾींदी आहे। बाप श्रृंगार त कंदा आहिनि, परंतु पंहिंजो पुरुषार्थ बि करिणो खपे न हीअं न कि असां बसि ॿाहिरि वञूं सभु कुझु भुलिजी वञूं। असांखे पुरुषार्थ छा करिणो आहे, बाबा जो ज्ञान मनन चिंतन करिणो आहे। बाबा जो असांखे श्रीमत ॾिनी अथई, धारणा ॾिनी अथई, उहा धारण करे हलणो आहे। कई ॿार मुख सां अहिड़ो बोलंदा आहिनि जीअं जंगली, श्रृंगार जीअं आहे ई न, सभु भुलिजी वेंदा आहिनि। लास्ट नंबर में जो स्टूडेंट वेठा रहंदा आहिनि, उन्हनि जी पढ़ाई में दिलि न लॻंदो आहे उन्हनि खे। हा, फैक्ट्री आदि में सर्विस करे साहूकार ठही वेंदा आहिनि, पढ़ो उहो त कुझु बि न आहे, इहे त ॾाढी ऊच पढ़ाई आहे न। दुनिया में धंधा एॾा आहिनि, माण्हू जो पढ़ाई पढ़े हिन दुनिया में करोड़पति बि थी सघंदो, लेकिन पढ़ाई त कुझु न आहे न स्व खे ॼाणंदा आहिनि, न परमात्मा खे ॼाणंदा आहिनि, न सृष्टि चक्र खे ॼाणंदा आहिनि, है न। पवित्र रही करे विश्व जो महाराजा महारानी त न ठही सघंदा आहिनि न। त बाबा असांखे चवनि था कि हा, किथे फैक्ट्री आदि ते वेही करे कोई कमु करे त साहूकार ठही वेंदो, पढ़ो उहो त कुझु न आहे न, इहे त ॾाढी ऊच पढ़ाई आहे। पढ़ाई बग़ैर त भविष्य पद मिली न सघे, असांखे पढ़ाई बग़ैर त भविष्य पद मिली न सघे न। हिते तव्हांखे फैक्ट्री आदि ते वेही करे कोई कमु न करिणो आहे जंहिंसां धनवान ठहूं, इहे त सभु कुझु ख़लास थियणो आहे। साथ हलंदी सिर्फ़ु अविनाशी कमाई। तव्हांखे मालूम आहे मनुष्य मरंदा आहिनि त ख़ाली हथ वेंदा आहिनि, साथ में कुझु बि न खणी वेंदा आहिनि, तव्हांजा हथ भरतू वेंदव, इनखे चइबी आहे सची कमाई। हाणे जंहिंसां पुरुषार्थ कंदासीं, सेवा कंदासीं, इन सां असांजे पुण्य जो खातो जमा थींदो, असांजे भविष्य जे लाइ पूंजी जमा था करूं। पोइ जो जेतिरो पुरुषार्थ कंदो, जेतिरा पंहिंजा दैवी स्वभाव संस्कार ठाहींदो, उन अनुसार उहो हुते वञी उनखे पद बि मिलंदो।
ऐं जेतिरी सेवा कंदा ओतिरो असांखे उच्च पद बि मिलंदो। त बाबा असांखे चवनि था तव्हां वेंदव भरतू हथ। असां न चई सघंदा आहियूं की असां ख़ाली हथ आयासीं ख़ाली हथ वेंदासीं। असां भरतू हथ वेंदासीं, भरतू हथ आयासीं, भरतू हथ वेंदासीं। जॾहिं आयासीं त बि असां पंहिंजो भाग्य खणी आयासीं न, है न। जॾहिं वेंदासीं त बि पंहिंजो भाग्य खणी वेंदासीं। ये सच्ची कमाई तव्हांजी थींदी आहे 21 जन्मनि जे लाइ। बेहद जो बाप ई सच्ची कमाई कराईंदा आहिनि। तव्हां ॿार ॾिसंदा आहियो हिन चित्र खे, परंतु यादि कंदा आहियो विचित्र बाप खे। यीशु जी तव्हां बि आत्मा आहियो त आत्मा पंहिंजे बाप खे ॾिसंदी आहे, उन्हनि सां पढ़ंदी आहे। आत्मा खे परमात्मा खे ॾिसंदी, आत्मा खे परमात्मा खे तव्हां ॾिसंदा न आहियो, परंतु बुद्धि सां ॼाणंदा आहियो, है न। साक्षात्कार मतलब सम्झ ई साक्षात्कार थींदी आहे। त असां बुद्धि सां ॼाणंदा आहियूं, इन में ॾिसण जी ज़रूरत न आहे। पंहिंजी बुद्धि सां अगरि असां सम्झंदासीं की भई हा मां हाणे आत्मा बाबा खे यादि थी करां, ॿियो कोई संकल्प न रहंदो, सिर्फ़ु मां आत्मा बाबा खे परमधाम में यादि थी करां, त इहा ॼाणण थी वियो न। असां आत्मा अविनाशी आहियूं, शरीर बि विनाशी आहे। इहे बाप बि भल साम्हूं तव्हां ॿारनि खे ॾिसंदा आहिनि, परंतु बुद्धि में आहे कि आत्माउनि खे सम्झाईंदो आहियां मां, परंतु असांजी बुद्धि में आहे कि असां आत्माउनि खे सम्झाईंदो आहियां मां। बाबा जॾहिं सृष्टि ते ईंदा आहिनि त बाबा इहे ॾिसंदा आहिनि कि मां हिन आत्माउनि खे सम्झायां थो। हाणे बाप त ॿारनि खे जो सिखलाईंदा आहिनि उहा सच ई सच आहे, हिन में कूड़ जी रती बि न आहे। तव्हां सचखंड जा मालिक ठहींदा आहे, इहा आहे कूड़खंड। कूड़खंड आहे कलयुग, सचखंड आहे सतयुग। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। सतयुग में दुख जी ॻाल्हि हूंदी न आहे। नाम ई आहे सुखधाम। हुन सुखधाम जा मालिक त बेहद जो बाप ई ठाहींदो न, उन्हनि जो कोई चित्र न आहे। ॿिया सभिनि जा चित्र आहिनि, ॿिया सभिनि जा चित्र आहिनि। हुननि जी आत्मा जो नाम फिरदो आहे छा? ॿिया सभिनि जा चित्र आहिनि, उन्हनि जी आत्मा जो नाम फिरदो आहे छा? उन्हनि जो नाम शिव आहे। शिव बाबा जी आत्मा ते नाम पियो आहे ऐं उहो कॾहिं बि फिरदो न आहे। ऐं सभिनि जी आत्मा ई आत्मा चईंदा आहिनि, सभिनि खे आत्मा ई आत्मा चईंदा आहिनि। बाक़ी शरीर जो नाम पवंदो आहे न। शिवलिंग आहे निराकार, ज्ञान जो सागर, शांति जो सागर। ये शिव जी महिमा आहे। बाबा चवनि था शिवलिंग आहे निराकार, ज्ञान जो सागर, शांति जो सागर, है ना। ये शिव जी महिमा आहे। बाबा चईंदा आहिनि न मुंहिंजी महिमा लिखी जो, त शिव बाबा जी छा महिमा आहे उहो वीचार करो। इहे बाप बि आहे त बाप सां ज़रूरु वरसो मिलणो आहे न। रचना खे रचना सां वरसो न मिलंदो आहे, वरसो रचयिता बाप असांखे ॾींदा आहिनि। रचना खे रचना सां वरसो न मिलंदो, रचयिता बाप सां आत्माउनि खे वरसो ॾींदा आहिनि। हाणे ॾिसो बाबा सभिनि खे वरसो ॾींदा आहिनि। भले असां सतयुग जे लाइ वठूं था, लेकिन जो आत्मा द्वापर कलयुग में ईंदियूं उहो बि त उनखे बि त पंहिंजे पंहिंजे भाग्य पंहिंजो पंहिंजो जो बि आहे पंहिंजे पंहिंजे धर्म में, उन्हनि खे बि के न के रीति बाबा कुझु न कुझु ॾेई वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि न मां त हिन योनियुनि खे बि ॾेई वेंदो आहे। जो हेॾी सारी योनियूं आहिनि, ॾिसो कोई त जानवर घरनि में था रहनि, इंसान वांगुरु उन्हनि जी पालना थी वई, इंसान खां बि वड़के न। अॼु माण्हू घर में पंहिंजे ॿारनि खे रखणु पसंदि न कंदो आहे, पंहिंजे संबंधनि खे अचणु पसंदि न कंदो आहे, लेकिन जानवर उन्हनि जा इंसान वांगुरु पलनि था, है न। त बाबा असांखे चवनि था कि वरसो त रचयिता सां मिलंदो न, रचना कॾहिं बि कंहिंखे वरसो न ॾेई सघंदी। पंहिंजे ॿार हूंदे बि भाउ जे ॿार खे वरसो ॾींदा छा? इहे त बेहद जो बाप पंहिंजे बेहद जे ॿारनि खे वरसो ॾींदा आहिनि।
ये पढ़ाई आहे न, जीअं पढ़ाई सां मनुष्य बैरिस्टर आदि ठहींदा आहिनि, पढ़ाई पढ़ाइण वारो बि ऐं पढ़ाई सां योग बि रहंदो आहे। पढ़ाइण वारे सां पढ़ाई सां योग बि रहंदो आहे। इहे त पढ़ाइण वारो ई विचित्र आहे असांजो। तव्हां बि आत्मायूं विचित्र आहियो। बाप चईंदा आहिनि मां आत्माउनि खे पढ़ाईंदो आहे। तव्हां बि सम्झो असां बाप सां पढ़ूं था। सच असांखे बाप पूरे सृष्टि जी आदि मध्य अंत जो ज्ञान ॾींदा आहिनि। सोचो असांजो बाप असांखे असांजे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाही, त असां हाणे हिते आहियूं, कल्ह स्वर्ग में हूंदासीं। एॾा हीरे जवाहरात जा महल, एॾी सुंदर प्रकृति हूंदी, एॾा सुंदर, सभु कुझु सुंदर ई सुंदर हूंदो, सुगंधित, है ना। सब जगह सुगंधित ही सुगंधित हूंदा। त बाबा असांखे चवंदा कि ये विचार करो, काथे त देहदारी सभु कुझु ऐं काथे विचित्र आत्मा खे विचित्र बाप पढ़ाईंदा आहिनि। तव्हां बि सम्झो असांखे बाप पढ़ाईंदा आहिनि। हिकु ई बार बाबा अची करे सभिनि खे पढ़ाईंदा आहिनि। पढ़दी त आत्मा आहे न, सुख दुख आत्मा भोगदी आहे, परंतु शरीर द्वारा आत्मा निकिरी वञे त पोइ भल शरीर खे केतिरो बि मारो, है ना, उनखे अर्थी ते जलाए ॾींदे, उहो फुतकंदो आहे उहो शरीर, है ना। जीअं मिट्टी खे मारदा आहियूं न, त बाबा बार बार अगरि आत्माउनि मां, अगरि शरीरनि मां आत्मा निकिरी वञे त हुन में कोई जान न रहंदी आहे। जीअं मिट्टी खे मारदा आहियूं त बार बार सम्झाईंदा आहिनि कि असां सभु आत्मायूं आहियूं। जॾहिं असांखे अगरि शरीर ते लॻी वेंदी आहे त दुख आत्मा भोगदी आहे। शरीर खे बि थींदो आहे, प्रकृति बि दुखी थींदी आहे। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, इहे त बाबा ॼाणंदा आहिनि, नंबर वन धारणा कंदा आहिनि न। कोई त बिल्कुलु जीअं ॿुधो ई आहे, कुझु सम्झंदा ई न आहिनि। ज्ञान त ॾाढो सहज आहे न, अंधो लूलो लंगड़ो बि सम्झी वञे, छोजी इहे त आत्मा खे सम्झाइबो आहे। आत्मा लूली लंगड़ी न थींदी आहे, शरीर हूंदो आहे। बाप केतिरो सुठी रीति वेही सम्झाईंदा आहिनि। परंतु भक्ति मार्ग जी आदत अख बंदि करण करे वेहण जी पयल आहे, त हिते बि अख बंदि करे वेहींदा आहिनि, जीअं मत वाला आहिनि। बाप चईंदा आहिनि अख बंदि न करो, साम्हूं ॾिसंदे वे बुद्धि सां बाप खे यादि करो, तॾहिं ही विक्रम विनाश थींदा। बाप चईंदा आहिनि अखियूं बंदि न करो, है ना, बुद्धि सां हिकु बाप खे यादि करो, तॾहिं असांजी आत्मा में जो पापनि जो बोझ आहे, जो विक्रमनि जो बोझ आहे, उहो सभु समाप्त थी वेंदो, है ना। ये संकल्प करो, असां बि बाबा खे यादि करे असांजा बि रहस्य सभु विक्रम विनाश थींदा वञनि था, ऐं पूरी विश्व जी आत्मायूं हिकदमि पावन स्वच्छ थींदी वञनि। पूरी विश्व जी आत्मायूं हिकदमि सतो प्रधान थींदी थी वञनि। त हीअं ई असां विच विच में संकल्प करो, केतिरो सहज आहे। पोइ बि चईंदा आहिनि बाबा असां यादि न करे सघंदा आहियूं। अरे लौकिक बाप जंहिंसां हद जो वरसो मिलंदो आहे, उन्हनि खे त मरण ताईं बि यादि कंदा आहिनि। इहे त सभु आत्माउनि जो बेहद जो बाप आहे, उन्हनि खे तव्हां यादि न करे सघंदा आहियो। जंहिं बाप खे बुलाईंदा आहियो, ओ गॉड फादर गाइड मी, वास्तव में इहे चइणु रॉन्ग आहे। बाप सिर्फ़ु हिकु जो ही त गाइड न आहे न, उहो त बेहद जो गाइड आहे। हिक खे थोरी लिबरेट कंदा। बाप चईंदा आहिनि मां सभिनि जी अची करे सदगति कंदो आहे, विश्व जी सर्व आत्माउनि जी मां सदगति कंदो आहे। मां आयो आहियां सभिनि खे शांती धाम भेजे ॾींदो, मां अची करे सभिनि आत्माउनि खे शांती धाम भेजे ॾींदो आहे। हिते मांगण जी दरकार न आहे। ये बेहद जो बाप आहे। सिर्फ़ु बाप खे तव्हां बाप सम्झी करे यादि करो, बाबा असांखे सभु कुझु ॾेई छॾींदा आहिनि,
है न, बाप खे बाप सम्झी करे यादि कंदा कि वो असांजो बाप आहे, त बाबा असांखे आपे ई सभु कुझु आत्मा खे ॾेई छॾींदा आहिनि। उहे त हद में अची करे मी कंदा रहंदा आहिनि। उहा त हिते मांगण जी दरकार न आहे, उहा त हद में अची करे मी कंदा रहंदा आहिनि। हे आत्मा मूंखे सुख ॾियो, मूंखे इहे ॾियो, दुख मिटायो, असां पापी नीच आहियूं, असां ते रहम करो। बाप चवंदा आहिनि मां बेहद जी पुराणी सृष्टि खे नयो ठाहिणु आयो हुअमि। नई सृष्टि में देवताऊं रहंदा आहिनि। नई सृष्टि में देवताऊं रहंदा आहिनि। मां हर 5000 वर्ष पोइ ईंदो आहियां। मां हर 5000 वर्ष पोइ ईंदो आहियां, जबकि तव्हां पूरे पथित ठही वेंदा आहियो। हीअ आहे ई आसुरी संप्रदाय। त बाबा हाणे आया आहिनि जॾहिं आसुरी संप्रदाय आहे, हाणे हिन जो अंत थियणो आहे। सत्युग में त हिकु ई आहे सतगुरु, त हिकु ई सच ॻाल्हाइण वारो आहे। उहो ई असांजो बाप टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। बाप चवंदा आहिनि इहे माताऊं ई स्वर्ग जो द्वार खोलण वारियूं आहिनि। लिखियलु बि आहे न, गेट वे टू हेवन। परंतु इहे बि न सम्झ, मनुष्य सम्झी थोरी सघंदा आहिनि। नर्क में पिया आहिनि न, तॾहिं त सॾु कंदा आहिनि। हाणे बाबा तव्हांखे स्वर्ग में वठी वञण जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। हाणे बाबा असांखे स्वर्ग में वठी हलण जो रास्तो ॿुधाइनि था। बाप चवंदा आहिनि मां ईंदो ई आहियां तव्हां सभिनि पतित आत्माउनि खे, पतित सृष्टि खे पावन ठाहिणु। सभी आत्माउनि खे पावन ठाहे मां वापसि घर वठी हलंदो आहे, पोइ सृष्टि बि पावन थी वेंदी आहे पूरी। हाणे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त तव्हांजा पाप कटंदा। सभिनि खे हिकु ई ॻाल्हि ॿुधायो कि बाप चवंदा आहिनि माया जी जगत जी ठहो। असांखे माया जी जगत जी ठहिणो आहे। मन जीते जगत जीत न थींदो आहे, माया जीते जगत जीत थींदो आहे। मां तव्हां सभिनि खे जगत जो मालिक ठाहिण जो रास्तो ॿुधाईंदो आहे। पोइ लक्ष्मी जी दीपमाला ते पूजा कंदा आहिनि, उन्हनि सां धन मांगदा आहिनि। ईअं न चवंदा आहिनि हेल्थ बि सुठी करो, आयु बि वॾी करो। उहा पोइ हुन सां कंदा आहिनि। टीजड़ी ऐं शीतला माता खां मंगदा आहिनि। तव्हां त बाप सां वरसो वठंदा आहियो, आयु केतिरी वॾी थी वेंदी आहे असांजी। ऐं हिते त हिकु शिव बाप खे यादि करे ई असांजी आयु बि वॾी थी वेंदी, त हैप्पीनेस बि अची वेंदी आहे, त असांजी हेल्थ बि सुठी थी वेंदी आहे, त असांखे एॾो धन बि मिली वेंदो आहे, त असां विश्व जा महाराजा महारानी बि ठही वेंदा आहियूं। काथे हिकु शिव बाबा खे यादि कंदे पूरी शक्ति मिली वेंदियूं आहिनि। ऐं काथे भक्ति मार्ग में माण्हू अलॻि अलॻि रीति सां भॻवान जा रूप ठाहे पूॼे थो। इहे परमात्मा जी ई शक्तियूं जॾहिं असां धारण कयूं आहिनि ऐं इन अनुसार पंहिंजी आयु वॾी कई, सदा ख़ुशि रहिया, उन्हनि जी अलॻि अलॻि शक्तियुनि जा रूप ठाहे पूॼनि था। त बाबा असांखे चवनि था त उहो त सिर्फ़ु लक्ष्मी सां सिर्फ़ु ठिकरी मांगदा आहिनि, उहो बि मिलंदी थोरी आहे। इहा हिकु आदत पइजी वई आहे। अगरि दीपावली ते माण्हू लक्ष्मी जी पूजा करण खां पोइ लक्ष्मी जी उन्हनि खे धन ॾींदी आहे, त दुनिया में एतिरे भुखमरी छो थिए, है न। दुनिया में माण्हू लक्ष्मी जी सभी पूजा कंदा आहिनि, पर केरु अमीर केरु ग़रीब छो थिए पोइ। त इहे सभु आदत पइजी वई आहे। देवताउनि जे अॻियां वञी करे भीख मांगदा आहिनि। हिते त तव्हांखे बाप सां कुझु मांगणो ई न आहे। तव्हांखे त बाप चवंदा आहिनि सिर्फ़ु तव्हां जेतिरो बाप खे यादि करे उथंदव, वेहींदव, खाईंदव, पीअंदव, ओतिरो बाबा जी शक्ति आपे ई असां में अची वेंदी। असां आपे ई बाप समान थी वेंदासीं।
बाप चईंदा आहिनि की तव्हांखे त बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करण सां मालिक ठही वेंदव, सृष्टि चक्र खे ॼाणण सां चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदव। बाप खे यादि करण सां असां विश्व जा मालिक ठही वेंदासीं। सृष्टि चक्र जो ज्ञान बुद्धि में हूंदो त असां विश्व जा महाराजा महारानी ठही वेंदासीं, है न। त रतन जड़ित त यादि सां लाइट जो ताज मिलंदो, है न। ये पर बाबा खे यादि करे असांखे लाइट जो ताज मिलंदो, ऐं ज्ञान खे धारण करे असांखे रतन जड़ित ताज मिलंदो। दैवी गुण भी धारण करण है, हिन में कुछ ॻाल्हाइण जी दरकार ना आहे न। जबकि बाप सां स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे न। हाणे तव्हां इन्हनि जी पूजा कंदव छा? तव्हां ॼाणंदा असां ख़ुदि ई इहे ठाहींदा आहियूं, पोइ हिन 5 तत्वनि जी पूजा छो करो, है न। लेकिन घर गृहस्थी में माण्हू रहंदो आहे त बाबा चईंदा आहिनि युक्ति सां बि हलणो खपे। चलो ठीकु आहे, थोरो जो चवनि था करो, लेकिन बुद्धि में त सम्झ हुजणी खपे न। हीअं न असां पंहिंजी शौक़ सां करूं, असांजो शौक़ु न हुजणो खपे। जेतिरो असां उते सिर्फ़ु दिखावे जे लाइ ईअं करो त असांजे वाइब्रेशन सां उहो बि हुन सां छुटिजी वेंदा। लेकिन असांखे पोइ उन्हनि खे सही अर्थ ॿुधाइणो आहे। ईअं न भक्ति बि छॾे छॾनि, ज्ञान बि न ॿुधनि त न हेॾां जो न होॾां जो रहनि। श्री बाबा चईंदा आहिनि इहे भक्ति बि पाप कर्मनि खां छुड़ाईंदी आहे। त बाबा असांखे चवनि था की असांखे विश्व जी बादशाही मिलंदी आहे त इहे छा करूं, मतिलबु मन में ईअं सोचो। हाणे तव्हां मंदिर आदि ते न वेंदव। बाप चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे। ज्ञान में त हिकु ई अक्षर आहे, मामिकम यादि करो। बसि यादि सां तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा, तव्हां सभु सतो प्रधान थी वेंदव। तव्हां ही सर्वगुण संपन्न हुयो, पोइ ठहिणो आहे न। इहे बि सम्झंदा न आहिनि। पथर बुद्धियुनि सां बाप खे केतिरो मथो मारणो पवंदो आहे, है न। बाबा खे ॾिसो, छोजो बाबा खे घड़ी घड़ी माण्हू रड़ियूं करे सॾु बि करनि था, ॿुधनि बि नथा, सम्झनि बि नथा। त पथर बुद्धियुनि सां बाबा खे केॾो मथो मारणो पवंदो आहे। इहे बि निश्चय थियणो आहे, इहे बि निश्चय हुजणो खपे। इहे ॻाल्हियूं कोई बि साधु संत आदि न ॿुधाए सघंदा आहिनि, सवाइ हिकु बाप जे। हिकु बाप जे सवाइ कोई बि साधु संत असांखे ॻाल्हियूं न ॿुधाए सघंदा आहिनि। ये कोई ईश्वर थोड़ी आहे, बाबा चईंदा आहिनि ये ॻाल्हियूं कोई बि साधु संत आदि असांखे न ॿुधाए सघंदा आहिनि, सवाइ हिकु बाप जे। ये कोई ईश्वर थोड़ी आहे, ब्रह्मा बाबा। इहे त ॾाढे जन्मनि जे अंत में आहे। ब्रह्मा बाबा जे शरीर में शिव बाबा आहिनि, उहे असांखे कुझु नथा ॿुधाइनि। शिव बाबा इन्हनि में प्रवेश करे असांखे सभु कुझु सम्झाईंदा आहिनि। मां प्रवेश ई उन्हनि में कंदो आहे जे पूरे 84 जन्म वरितईं। गावड़े जो छोरो हुयो न, पोइ श्याम सुंदर ठाहींदा आहिनि, है न। इहे त पूरे गावड़े जो छोरो हुयो। पोइ जॾहिं कुझु साधारण ठहियो त बाबा इन्हनि में प्रवेश कयईं, शिवजी भट्टी ठहिणी हुई। पहिरियों त ब्रह्मा बाबा गावड़े जा छोरा हुया, पोइ जॾहिं वॾा थिया, कमाई आदि कई, जॾहिं दुनिया जी सत्युग जे हिसाब सां हिकु साधारण व्यक्ति थियो, तॾहिं शिव बाबा इन्हनि में प्रवेश कई। मतिलबु ब्रह्मा बाबा वटि एॾो धन बि छो आयो, छोजो शिव बाबा खे पंहिंजो कार्य शुरू कराइणो हुयो न। त पहिरियों त गावड़े जो छोरो हुयो न। इन्हनि खे सिखलाईंदो केरु, इन्हनि खे खिलाईंदो केरु, मतिलबु जो भट्टी ठही पोइ उते सभिनि जी परवरिश कीअं थी आहे त ज़रूरु साधारण बि खपे न, पैसो बि खपे। साधारण मतिलबु न ज़्यादा राजाई ठाठ, न ज़्यादा ग़रीबी, साधारण मतिलबु मीडियम। त इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। ॾिसो ब्रह्मा बाबा बि पहिरियों ग़रीब ई हुया न, लेकिन जॾहिं पंहिंजे अंतिम जन्म में, लेकिन शिव बाबा उन्हनि में
प्रवेश करण वारा हुया, इन करे उन्हनि इहे सभु धन संपत्ति बि बाबा जी उन सां ई थियो, ब्लेसिंग सां। त बाबा चवनि था इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मां इन्हनि जी ॾाढे जन्मनि जे अंत में प्रवेश कंदो आहियां, जो सभिनि खां पतित ठहियो पोइ वरी सभिनि खां पावन ठहिणो। 84 जन्म हिननि वरिता न तत्वम, असां बि त 84 जन्म वठंदासीं न, असां बि त 111 में हूंदासीं न। भले चक्कर शुरू कृष्ण जॾहिं जन्म वठंदा एक्यूरेट 5000 साल त कृष्ण जी आत्मा हिते रहंदी, लेकिन असां बि भले ई असां द्वारा चक्कर शुरू न थिए, भले असां 2-3 साल या हुन खां नंढा हुजूं कृष्ण खां, लेकिन 84 जन्म तक चईंदासीं न। भले 5000 साल न, लेकिन 84 जन्म त चईंदासीं न। त बाबा चवनि था तत्वम, ॾिसो उहे 9 लख आत्मायूं जेके तत्वम जो वरदान मिलियल आहे। हिकु त न हूंदो, ॾाढा हूंदा। सूर्यवंशी चंद्रवंशी ठहिण वारा ई हिते ईंदा आहिनि, नंबरवार आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार सभी सूर्यवंशी चंद्रवंशी घराने जी आत्मायूं, चाहे उहे उच्च पद वारियूं आहिनि चाहे कम पद वारियूं आहिनि, लेकिन सभी हिते ईंदा ज़रूरु, पंहिंजो वरसो वठण। चक्कर जो ज्ञान ज़रूरु ॿुधंदा, मुंहिंजो बाबा ज़रूरु चईंदा, बाक़ी ठहरी न सघंदा, सभु ठहरी न सघंदा। ॾिसंदा आहे न बाबा मिलन में कहिड़ा नया नया ईंदा आहिनि न, भले पुराणा बि ईंदा आहिनि, लेकिन कई कहानियूं बाबा जे घर में, त असांखे हिन में संशय, हिन में हार्ट फेल न थियणो आहे, या हिन में कॾहिं ईअं न सोचणो आहे की अरे इहे बि एॾा सुठा हलंदा हुया, हिननि बि छॾे छॾियो, छोजो हुननि खे ओतिरो ई वरसो वठिणो आहे न, त इन करे उहे ठहरी न सघंदियूं। देरि सां अचण वारा ज्ञान बि थोरो ई ॿुधंदा, पोइ देरी सां ई ईंदा। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप जो ज्ञान श्रृंगार कंदा आहिनि, हुनखे क़ाइमु रखण जो पुरुषार्थ करो। घर गृहस्थी दुनिया में सेवा में ईंदे पंहिंजो श्रृंगार क़ाइमु रखो। हेॾा वॾा जी ॻाल्हियुनि में, हेॾा वॾा जी संग दोष जो, पंहिंजे पुराणे या ॿियनि जी सुभाउ संस्कारनि जो असां ते प्रभाव न पए। माया जी, प्रकृति जी, स्वभाव संस्कार जीत, वायुमंडल वाइब्रेशन जीत, हर परिस्थिति जीत मां आत्मा सदा श्रृंगारी हुई आत्मा, सदा विजयी आत्मा, सदा सफलता मूर्त आत्मा, सदा बाप समान आत्मा आहियां, मास्टर गॉड आहियां। माया जी धूल में ज्ञान श्रृंगार बिगाड़नो न आहे, ये ध्यानु रखिणो असांखे। कोई बि असांजे मथां क्रोध करे, कुझु बि अहिड़ो, असां पंहिंजी श्रीमत में, पंहिंजी धारणाउनि में, बाबा जी श्रेष्ठ मत असांजी बुद्धि में पकी यादि, कर्मनि में बि लाइण जी शक्ति हुजणी खपे। पढ़ाई सुठी रीति पढ़ी करे अविनाशी कमाई करणी आहे। ॿियो आहे हिन विचित्र अर्थात देहधारियुनि खे साम्हूं ॾिसंदे वे बुद्धि सां विचित्र बाप खे यादि करणो आहे। अखियूं बंदि करे वेहण जी आदत न विझो। बेहद जे बाप सां कुझु बि मांगणो न आहे। वरदान, समय जे महत्व खे ॼाणे फास्ट सो फर्स्ट अचण वारा तीव्र पुरुषार्थी ठहो। अव्यक्त पाठ में आई हुई आत्माउनि खे लास्ट सो फास्ट, फास्ट सो फर्स्ट अचण जो वरदान प्राप्त था।
त समय जे महत्व खे ॼाणे मिले वे वरदाननि खे स्वरूप में लायो, है ना। जो भी असांखे वरदान मिलियो न उनखे रोज़ अमृत वेले सुबुह सुबुह जो स्मृति जो पाणी पूजो, बाप जी याद जो धूप विझो, घड़ी घड़ी स्मृति में लायो, तॾहिं वो वरदान असांजे कर्मनि में असांजो संस्कार ठही वेंदो। त बाबा असांखे चवनि था अव्यक्त पाठ में आई हुई आत्माउनि खे लास्ट सो फर्स्ट जो वरदान प्राप्त आहे। त समय जे महत्व खे ॼाणे मिले वे वरदाननि के स्वरूप में लायो। ये अव्यक्त पालना सहज ही शक्तिशाली ठाहिण वारी आहे। इन करे जेतिरो अॻियां वधणु चाहियो वधी सघंदा आहियो। बाप दादाऊं निमित आत्माउनि जी सर्व प्रति सदा अॻियां उड़ण जी दुआयूं आहिनि। सदा उड़ंदा रहो। दुआइनि हुजण जे कारण तीव्र गति जे पुरुषार्थ जो भाग्य सहज मिली सघंदो। स्लोगन आहे निराकार सो साकार जे महामंत्र जी स्मृति सां निराकार सो साकार महामंत्र जी स्मृति सां निरंतर योगी ठहो। निराकार सो साकार इन महामंत्र जी स्मृति सां निरंतर योगी ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।